पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में मज़बूत भाईवारी कायम करण, इक़्तिसादी सहकार खे वधीक हथी ॾियण ऐं स्ट्रेटेजिक सहकार वधीक मज़बूत करण ते इत्तफ़ाक़ कयो वियो आहे। सऊदी परॾेह वज़ीर फैसल बिन फरहान वफ़द समेत सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां धारदार मुलाक़ातूं कयूं। सऊदी परॾेह वज़ीर फैसल बिन फरहान वफ़द समेत सदर आसिफ अली ज़रदारी सां ऐवान सदर में मुलाक़ात कई। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में गहरा ऐं केतिरा पुराना लाॻापा आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त पाकिस्तान सऊदी अरब सां मौजूदा लाॻापनि खे वधीक हथी ॾियण ऐं इक़्तिसादी भाईवारी में तब्दील करणु चाहे थो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।